अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। बिना देरि पढ़ंदासीं पंहिंजे अपडेट जे तरफ़। पर हिन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। जी त दोस्तों हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़। जी दोस्तों, त छा बानो जेका आहे त पंहिंजे ख्वाबनि ऐं ताबीरुनि खे हक़ीक़त जो रूप ॾेई सघंदी ऐं नौरोज़ ख़ान जेको हुन जा वाइदा वचन करे चुको आहे त उहो छा हुन सां निभाईंदो। जी दोस्तों, त हिन जी तमामु जल्दी जेका रिश्तेदारी थी वेंदी ऐं सालीअ जे मौत खां पोइ जेको आहे त हिननि जो बाग़ खुली पियो आहे ऐं हिननि जे बिना कंहिं वजह जे रिश्तो थींदो आहे। तव्हां ॾिसंदव त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त थी सघे त हिन जी शादी बि रचाई वञे दोस्तों। बहरहाल त माना हिन जी तकड़ी शादी हाणे कराई वेंदी ऐं हिननि जो रिश्तो हिक ॿिए सां राज़ी आहिनि ऐं हिननि जी रुकावट में को बि न आहे दोस्तों जेको हिननि खे रोके सघे शादी करण खां। छो त ही बचपन खां प्यार कंदड़ आहिनि दोस्तों ऐं प्रेमी जोड़ो बणिजी चुको आहे। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में गॾु दोस्तों। त असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।